वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर करे रहिया आहियूं। डीपलो शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात सबबि माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं मोटी आयूं आहिनि, जॾहिं त मौसम ख़ुशगवार थी वई आहे। सावणी जी पहिरीं वसकारे खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। पंजारा मोहल्ला, कलर मोहल्ला, धाराणी मोहल्ला ऐं इमाम बारगाह समेत ॿियनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे। टाउन इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल करण लाइ जोगा उपाव न वरिता। शहरनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। डीपलो शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात सबबि माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं मोटी आयूं। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। सावणी जी पहिरें वसकारे खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। पिंजारा मोहल्ला, कलर मोहल्ला, धाराणी मोहल्ला, इमाम बारगाह समेत ॿियनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे। टाउन इंतिज़ामिया बरसाती पाणी नेकाल लाइ जोगा उपाव न वरिता आहिनि, जॾहिं त शहरनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। डीपलो शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात सबबि माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं मोटी आयूं आहिनि। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। सावणी जे पहिरें वसकारे खां पोइ गर्मी जो ज़ोर बि टुटी वियो आहे। पंजारा मोहल्ला, कलर मोहल्ला, धाराणी मोहल्ला, इमाम बारगाह समेत ॿियनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे, जॾहिं त टाउन इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल लाइ जोगा उपाव न वरिता। शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। डीपलो शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात थी आहे। बरसात खां पोइ माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं मोटी आयूं आहिनि। मौसम ख़ुशगवार थी वई आहे।